अबशिर तोखे खुशखबरी आ तो इहा ॻाल्हि कई त आऊं तोसां मुहबत थो कयां अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। पोइ अॼु आऊं तोखे ख़ुशख़बरी थो ॿुधायां। कहिड़ा ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो? सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाहु अकबर। सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु इमामुल अंबिया जो सहाबिया जैसा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत जो इज़हार कयो आहे। पाण फरमायो इन्नी उहिब्बुका या मुआज़, ए मुआज़ आऊं तोसां मोहब्बत तो कयां। इमामुल अंबिया मोहब्बत जो इज़हार कयो सैयदना मुआज़ सां। अॼु मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु अबू इदरीस ख़ौलानी रहीमहुल्लाह के हदीस ॿुधाइण लॻो आहे। गौर कजो मुसलमानो, वॾी अज़ीम हदीस आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस सो ॿुधाए पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वजबत मुहब्बती लिल मुतहाब्बीन फ़िया वल मुतजालिसीन फ़िया वल मुतज़ाविरीन फ़िया वल मुतबादिलीन फ़िया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजी मोहब्बत 4 क़िस्म जे माण्हुनि जे लाइ वाजिब थी वई। 4 क़िस्म जे बाननि सां मोहब्बत थो कयां। उहे 4 क़िस्म जा बाना कहिड़ा आहिनि? वजबत मुहब्बती लिल मुतहाब्बीन फ़िया, जेके पाण में मोहब्बत कनि था उन्हनि जी मोहब्बत जो मक़सदु मुंहिंजी रज़ा आहे। जेके मुंहिंजी रज़ा जे ख़ातिर पाण में मोहब्बत कनि था उन सां मोहब्बत थो कयां। वल मुतजालिसीन फ़िया, ऐं उहे शख़्स जेके मजलिसूं लॻाइनि था, जेके पाण में वेहनि था, जेके बैठकूं लॻाइनि था, हिक ॿिए खे सॾु करे बैठकूं लॻाइनि था, मजलिसूं लॻाइनि था, उन मजलिसुनि जो मक़सदु बि दीनदारी आहे। दीन जी ॻाल्हि करणु, पाण में मोहब्बत, भाईचारो ऐं ख़ुवत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्हनि जे लाइ बि मुंहिंजी मोहब्बत वाजिब थी वई। वल मुतज़ाविरीन फ़िया, ऐं उहे शख़्स जेके शख़्स हिक ॿिए जी ज़ियारत कनि था, हिक ॿिए सां मिलण वञनि था दीनी मोहब्बत जे ख़ातिर, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्हनि सां मुंहिंजी मोहब्बत वाजिब आहे। चौथे नंबर ते उहे शख़्स जेके शख़्स हिक ॿिए ते ख़र्च कनि था, ख़र्च करण जो मक़सदु छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थी वञे। पाण में मोहब्बत कनि था, हिक ॿिए ते ख़र्च कनि था, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्हनि जे लाइ मुंहिंजी मोहब्बत वाजिब थी वई। ये 4 शख़्स अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सां मोहब्बत थो करे। ये कहिड़नि 4 शख़्स? ये मोमिन जेके सही माना में मोमिन हूंदा, पाण में मोहब्बत कंदा अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिलहक्कि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजम मुनीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।
वहुवल गफूरुल वदूद दुल अर्शिल मजीद फ़आलुल लिमा युरीद सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अजीज़ साथियों, अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम मां मूं हिकु आयत तिलावत कई। उन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी मोहब्बत, पंहिंजे प्यार जो तज़किरो कयो आहे। मोमिन बाने सां अल्लाह रब्बुल आलमीन जी वॾी मोहब्बत ऐं वॾो प्यार आहे। अॼु जे मुख़्तसर दर्स में आऊं तव्हांजे साम्हूं अल्लाह रब्बुल आलमीन जो पंहिंजे मोमिन बाने सां प्यार करणु उन हवाले सां कुझु ॻाल्हियूं बयानु कंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे, सही जामे सग़ीर, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा अहब्बल्लाहु अब्दन, जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं पंहिंजे बाने सां मोहब्बत कंदो आहे, फ़हमाहुल्लाहु फ़ि दुनिया, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे दुनिया खां ईअं बचाईंदो आहे जीअं तव्हां मां को शख़्स के मरीज़ खे सर्दी जे मौसम में पाणी खां बचाए। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे उन बाने खे दुनिया खां बचाईंदो आहे जंहिं सां अल्लाह रब्बुल आलमीन मोहब्बत कंदो आहे। हिकु ॿियो फरमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सही मुस्लिम जी हदीस आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेॾी महिल को शख़्स दीनी मजलिस में मौजूदु हूंदो आहे, दीनी मजलिस आहे, दीन जूं ॻाल्हियूं, अल्लाह जो कलाम बयानु पियो थिए, नबी जो फरमान ॿुधायो पियो वञे, ॿुधियो पियो वञे, उन दीनी मजलिस में जेके माण्हू वेठल हूंदा आहिनि, फ़रिश्ता अल्लाह रब्बुल आलमीन खे वञी रिपोर्ट ॾींदा आहिनि त अल्लाह तुंहिंजा बाना दीनी मजलिस में मौजूदु हुआ। हीअ तवील हदीस आहे और इन जो आख़िरी हिसो तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो आहे, ए फ़रिश्तो, मूंखे इहो ॿुधायो त उन्हनि मूंखां छा सवाल पे कयो, कहिड़े बारे में गुफ़्तगू करे रहिया हुआ, उन्हनि जी पसंदि छा हुई, उन्हनि जो मक़सदु छा हो। त फ़रिश्ता चवंदा न, अल्लाह, वो जहन्नम खां आज़ादी जी दुआ घुरी रहिया हुआ ऐं जन्नत में दाख़िला जी दुआ करे रहिया हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, ए मुंहिंजा फ़रिश्तो, मूंखे इहो ॿुधायो त उन्हनि जन्नत ऐं जहन्नम खे ॾिठो आहे। त फ़रिश्ता चवंदा, न अल्लाह, ए असांजा परवरदिगार, उन्हनि जन्नत खे ॾिठो न आहे, न ई जहन्नम खे ॾिठो आहे। अल्लाह फरमाए थो, जेकॾहिं हू जहन्नम ऐं जन्नत खे ॾिसनि त उन्हनि जी छा कैफ़ियत हूंदी। त फ़रिश्ता जवाब था ॾिने, अल्लाह, जेकॾहिं जन्नत ऐं जहन्नम खे ॾिसनि त उहे अञा वधीक तमन्ना कनि जन्नत जी ऐं अञा वधीक दुआऊं घुरनि त ए अल्लाह असांखे जहन्नम खां आज़ादी ॾे, उन खां बचण जे लाइ अञा वधीक महिनत कनि। अल्लाह रब्बुल आलमीन इहो जवाबु ॿुधी करे फरमाए थो, मुंहिंजा फ़रिश्तो गवाह रहिजो त इन्हनि सभिनी पंहिंजे ॿाननि खे मूं माफ़ु करे छॾियो। फ़रिश्ता चवंदा, ए अल्लाह, इहे सभई दीनी मजलिस लाइ कोन आया, पर इन में कुझु माण्हू अहिड़ा हुआ जेके आया पंहिंजे मक़सद जे लाइ, पर पंहिंजी मजबूरी जे करे उन दीनी मजलिस में वेही रहिया
ऐं दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण लॻा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे, फ़रिश्तो गवाह रहिजो, मूं इन्हनि खे माफ़ करे छॾियो, इन करे जो ला यशकी बिहिम जलीसोहुम, इन्हनि खां जेके मुंहिंजा बाना मोमिनीन वेठा हुआ, जेकॾहिं उन्हनि सां गॾु के माण्हू वेहनि त उहे बि नामुराद वापसी न वेंदा, छो जो उन्हनि जी मुहबत मोमिननि सां आहे ऐं अल्लाह जी मुहबत मोमिननि सां आहे। जंहिं मोमिननि सां मुहबत कई, उन्हनि सां उथणु वेहणु, उन्हनि सां प्यार मुहबत वारो रवैयो इख़्तियार कयूं त अल्लाह रब्बुल आलमीन बि उन्हनि सां मुहबत थो करे, उन्हनि जा गुनाह अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करे छॾे। हिकु हदीस रसूल अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी दिमश्क जी जामे मस्जिद में मौजूदु आहे। दिमश्क जी जामे मस्जिद में वेठो आहे। अबू इदरीस खौलानी रहमहुल्लाह वक़्त जो ताबई आहे, मुहद्दिस आहे, चए तो मूं ॾिठो दिमश्क जी जामे मस्जिद में एक शख़्स मौजूदु आहे, उन जे इर्द गिर्द घणा माण्हू वेठल आहिनि। को सवाल थो करे, को मसइलो थो पुछे, को पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए थो त अॻियूं शख़्स तस्दीक थो करे त हा तो ॻाल्हि सही कई आहे। चए थो आउं ॾिसां त उहो शख़्स केरु आहे। वेझो वञी ॾिठुमि त उहो वॾो ख़ूबसूरत नौजवान, चहिरे ते रौनक, उन जा ॾंद वॾा ख़ूबसूरत साफ़ सफ़ेद चमकंदड़ ॾंद, चहिरो पुरनूर। मूं सवाल कयो त मूंखे ॿुधायो इहा शख़्सियत केरु आहे। मूंखे ॿुधायो वियो त इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु। त अबू इदरीस खौलानी रहमहुल्लाह चए थो मूं रश ॾिठी, माण्हू घणा ॾिठा, ऐं मुलाक़ात जो मुश्ताक़ त थियसि, मुलाक़ात त कयां, पर मूं सोचियो त हींअर मुलाक़ात नथी थी सघे, इन करे जो रश घणी आहे। सुबुह जो आउं जल्दी सुबुह जो जल्दी अची इन शख़्स सां मिलंदुसि जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे। फरमाए थो सुबुह जो आउं सवेरे आयुसि। वक़्त जो ताबई अबू इदरीस खौलानी चए थो सुबुह जो सवेरे आउं तहज्जुद जे वक़्त ते आयुसि, मूं ॾिठो त हू नमाज़ में मसरूफ़ हो। थोरी देरि इंतज़ारु कयुमि, हुन नमाज़ पढ़ी छॾी। जेॾी महिल फ़ारिग़ थी वियो त आउं अची साम्हूं वेठुसि ऐं मूं सलाम कयो। मूं चयो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सलाम करे उन जे साम्हूं वेठुसि। सलाम करण खां पोइ मूं चयो त इन्नी उहिब्बुका फिल्लाह, आउं तव्हां सां मुहबत थो कयां अल्लाह जी ख़ातिर, अल्लाह जी ख़ातिर आउं तव्हां सां मुहबत थो कयां। जेॾी महिल मूं इहा ॻाल्हि कई त हुन सहाबी रसूल सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा ॻाल्हि ॿुधी करे मूंखे पंहिंजे कपिड़े मां वठी करे छिकियऊं। मुंहिंजे कपिड़े मां दामन मां वठी करे छिकियऊं, जो वेझो अचु। मुंहिंजी चादर मां छिके वेझो विहारियऊं। वेझो विहारण खां पोइ चयूं अबशिर, तोखे ख़ुशख़बरी आहे, अबशिर, तोखे ख़ुशख़बरी आहे। तो इहा ॻाल्हि कई त आउं तोसां मुहबत थो कयां अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। पोइ अॼु आउं तोखे ख़ुशख़बरी थो ॿुधायां। केरु आहे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो? सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाहु अकबर। सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु इमामुल अंबिया जो सहाबी आहे, जंहिंसां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहब्बत जो इज़हार कयो आहे। पाण फरमायो इन्नी उहिब्बुका या मुआज़, ए मुआज़ आउं तोसां मुहब्बत थो कयां। इमामुल अंबिया मुहब्बत जो इज़हार कयो सैयदना मुआज़ सां। अॼु मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु अबू इदरीस खौलानी रहिमहुल्लाह के हदीस ॿुधाइण लॻो आहे। गौर कजो मुसलमानो, वॾी अज़ीम हदीस आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस ॿुधाए पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो वजबत मुहब्बती लिल मुतहाब्बीन फिया वल मुतजालिसीन फिया वल मुतज़ाविरीन फिया वल मुतबादिलीन फिया। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजी मुहब्बत 4 क़िस्म जे माण्हुनि जे लाइ वाजिब थी वई। 4 क़िस्म जे बाननि सां मुहब्बत थो कयां।
उहे 4 क़िस्म जा बाना कहिड़ा आहिनि। वजबत मुहब्बती लिल मुतहाब्बीन फ़िया, जेके पाण में मुहब्बत कनि था उन्हनि जी मुहब्बत जो मक़सदु मुंहिंजी रज़ा आहे। जेके मुंहिंजी रज़ा जे ख़ातिर पाण में मुहब्बत कनि था उन सां मुहब्बत थो कयां। वल मुतजालिसीन फ़िया, ऐं उहे शख़्स जेके मजलिसूं लॻाइनि था, जेके पाण में वेहनि था, जेके बैठकूं लॻाइनि था, हिक ॿिए खे सॾु करे बैठकूं लॻाइनि था, मजलिसूं लॻाइनि था, उन मजलिसुनि जो मक़सदु बि दीनदारी आहे, दीन जी ॻाल्हि करणु, पाण में मुहब्बत, भाईचारो ऐं ख़ुवत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्हनि जे लाइ बि मुंहिंजी मुहब्बत वाजिब थी वई। वल मुतज़ाविरीन फ़िया, ऐं उहे शख़्स जेके शख़्स हिक ॿिए जी ज़ियारत कनि था, हिक ॿिए सां मिलणु वञनि था दीनी मुहब्बत जे ख़ातिर, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन्हनि सां मुंहिंजी मुहब्बत वाजिब आहे। चौथे नंबर ते उहे शख़्स जेके शख़्स हिक ॿिए ते ख़र्च कनि था, ख़र्च करण जो मक़सदु चाहे अल्लाह रब्बुल आलमीन राज़ी थी वञे, पाण में मुहब्बत कनि था, हिक ॿिए ते ख़र्च कनि था, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्हनि जे लाइ मुंहिंजी मुहब्बत वाजिब थी वई। ये 4 शख़्स अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सां मुहब्बत थो करे। ये केरनि 4 शख़्स? ये मोमिन जेके सही माना में मोमिन हूंदा पाण में मुहब्बत कंदा अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। जेके सही माना में मोमिन हूंदा उहे पाण में मुहब्बत कंदा, पाण में मजलिसूं लॻाईंदा, हिक ॿिए सां मुलाक़ातूं कंदा, हिक ॿिए ते ख़र्च कंदा त अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। अल्लाह से फरमायो इन्हनि जे लाइ मुंहिंजी मुहब्बत वाजिब थी वई। इहा हदीस कंहिं बयानु कई? सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु। इहा हदीस कई हदीस जे किताबुनि में मरवी आहे। अज़ीज़ साथियो, अल्लाह सही त उन्हनि सां मुहब्बत थो करे जेके मोमिननि सां मुहब्बत था कनि। त यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन मोमिननि सां मुहब्बत थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन जी मुहब्बत ऐं प्यार जो अंदाज़ अलॻि अलॻि ऐं जुदा जुदा आहे। रब्बुल आलमीन जे प्यार जो हिकु अंदाज़ इहो आहे त पंहिंजे मोमिन ॿारनि जे लाइ दीन में सख़्ती न कई बल्कि नरमी कई। दीन जे मामलनि में कई मामला अहिड़ा, कई अमल अहिड़ा जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन सख़्ती न कई पंहिंजे मोमिन ॿारनि जे लाइ। अजीज़ साथियो, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमाए थो, सूरत बक़रा जो आख़िरी आयतूं आहिनि, फरमाए ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खे एतिरे क़दुरु मुकल्लफ़ नथो करे जेतिरे क़दुरु उन जी ताक़त न आहे। जेतिरी बाने जी ताक़त आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन ते बोझ बि एतिरो विधो आहे। जेकॾहिं ताक़त न आहेसि अल्लाह रब्बुल आलमीन उहो हुकुम उन तां साक़ित करे छॾे थो। जेकॾहिं मुकल्लफ़ आहे त उहा ताक़त रखे थो। अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे क़दुरु ताक़त जे मुताबिक़ अल्लाह रब्बुल आलमीन अमल जो हुकुम ॾिनो आहे। फरमाए वत्तकुल्लाह मस्ततातुम, अल्लाह रब्बुल आलमीन खां डिॼो जेतिरी तव्हां में ताक़त आहे। जेकॾहिं ॾिठो वञे इहो अमल, इहो हुकुम अल्लाह रब्बुल आलमीन जो अहकाम में अमल में बि अल्लाह रब्बुल आलमीन इन ॻाल्हि ते अहमियत इहा ॾिनी त जेकॾहिं मुंहिंजो बानो किथे मजबूर आहे, उन जी इज़त जो मामिलो आहे, उन जी ज़िंदगी जो मामिलो आहे, उन जे मौत ऐं हयात जो मामिलो आहे, उन जे माल जो मामिलो आहे, जेकॾहिं एतिरे क़दुरु मामिलो वधी थो वञे त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने खे इख़्तियार ॾिनो त उहो पंहिंजी ज़बान मां कुफ़्र या कलिमो बि चई सघे थो। जेकॾहिं उनखे जान जो ख़तरो आहे, दिलि सां पको मोमिन हुजे पर पंहिंजी जान बचाइण जे लाइ, पंहिंजो माल बचाइण जे लाइ, इज़त जी हिफ़ाज़त जे लाइ ज़बान सां कुफ़्र या कलिमो चई सघे थो, या अल्लाह रब्बुल आलमीन इजाज़त ॾिनी। इहो मुहब्बत जो अंदाज़ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे क़दुरु पंहिंजे बाने सां मुहब्बत थो करे। अल्लाह साईं चाहे थो मुंहिंजे बाने जी इज़त जी बि हिफ़ाज़त हुजे, मुंहिंजे बाने जे माल जी बि हिफ़ाज़त हुजे, मुंहिंजे बाने जे ज़िंदगी जी बि हिफ़ाज़त हुजे। जेकॾहिं मौत जो मामिलो आहे त दीन में नरमी अची वई, जेकॾहिं इज़त जो मामिलो आहे त दीन में नरमी अची वई। इहो अल्लाह रब्बुल आलमीन जी नरमी ऐं प्यार जो हिकु नमूनो आहे। ॿिए हंधि ॾिसूं त अल्लाह रब्बुल आलमीन नियत जे मामले ते बि अजुर रखी छॾियो। इहो बि अल्लाह रब्बुल आलमीन जो हिकु बाने सां मुहब्बत जो अंदाज़ आहे।
नबी मुकर्रम रहमत आलम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, पाण फरमाए मन अता फिराशहू वहु यनवी, को शख्स रात जो सुम्हण जे लाइ पंहिंजे बिस्तरे ते अचे थो ऐं उहो नियत थो करे, नियत इहा थो करे त राति जो आउं उथंदुसि, तहज्जुद पढ़ंदुसि, क़ियामुल लैल कंदुसि, राति जो उथी करे अल्लाह जी इबादत कंदुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहो नियत करे सुम्हे थो पर उहो उथी नथो सघे, फितरतन हू जाग नथी थिए, हुनजी अखि नथी खुले, राति जो उथी नथो सघे, क़ियामुल लैल नथो करे सघे, पर जेका नियत हुन कई आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन नियत जे मुताबिक़ उनखे पूरी राति जे क़ियाम जो अजर थो ॾिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकु शख़्स इशा जी नमाज़ जमात सां थो पढ़े, वरी राति जो पूरी राति सुतो पियो आहे, वरी फजर में टाइम सां अचे थो, फजर जी नमाज़ जमात सां थो पढ़े, इहे ॿ नमाज़ूं जमात सां थो पढ़े, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे पूरी राति जे क़ियाम जो अजर लिखियो छॾे। इहा अज़ीम फ़ज़ीलत पंहिंजे बाने लाइ अल्लाह रब्बुल आलमीन रखी, यानी नियत जेकॾहिं अमल जी आहे त अल्लाह रब्बुल आलमीन उन जे अमल खे वधाए थो छॾे, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अजर खे वधाए थो छॾे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शख़्स नेकी कई अल्लाह रब्बुल आलमीन उन जी नेकी खे वधाए थो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अजर जबल थो ॾे, हत्ता कि अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी नेकी जो अजर 10 ताईं वधाए थो ॾे, 10 नेकियुनि जे बराबरि। हिकु रिवायत जे मुताबिक़ उन नेकी खे अल्लाह रब्बुल आलमीन वधाए थो हत्ता कि 70 गुना वधीक अल्लाह रब्बुल आलमीन उनखे अजर थो ॾे। त अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत जो इहो अंदाज़ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन पाने जी नेकी खे उनखे वधाए अजर थो ॾे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकु शख़्स अल्लाह जी राह में ख़र्च थो करे, मन तसद्दक़ बिआदलि तमरिन, जेको शख़्स अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में ख़र्च थो करे हिकु खजूर जे बराबरि, हिकु खजूर ख़ुलूस नियत सां अल्लाह जी राह में ख़र्च थो करे, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे क़बूल कहिड़े अंदाज़ में थो करे, अंदाज़ मोहब्बत जो, अंदाज़ प्यार जो। अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़दुरु इन हिकु खजूर सां प्यार ऐं मोहब्बत थो करे पंहिंजे बाने सां, जे अल्लाह खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजे रब हक़ीक़ी खे राज़ी करण जे लाइ इहा खजूर इस्ताअत जे मुताबिक़ ख़र्च कई। इमामुल अंबिया फरमाए थो इहो रब्बी हा, अल्लाह रब्बुल आलमीन उन बाने जी इन हिकु खजूर जी तरबियत थो करे, इन खे वधाए थो, एतिरे क़दुरु वधाए थो जीअं तव्हां को शख़्स जानवर जो जेको बच्चो हूंदो आहे उनखे वधाए थो, उनजी ख़िदमत थो करे, उनखे खाधो ऐं खुराक थो ॾे ताकी वॾो थिए त असांखे फ़ाइदो थिए। ईअं ई अल्लाह रब्बुल आलमीन खजूर हिकु खजूर खे वधाए थो, अल्लाह रब्बुल आलमीन नशो नुमा थो करे उनजी, हत्ता कि उहो पहाड़ जे बराबरि नेकियूं बणिजी वञनि। इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो मोहब्बत जो अंदाज़ आहे, प्यार जो अंदाज़ आहे। यकीनन उहो बानो जेको इस्लाम क़बूल थो करे, अल्लाह रब्बुल आलमीन हिकु ज़ाब्ता हयात ठाहियो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन बाने जे लाइ ज़ाब्ता हयात ठाहियो आहे, ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो दीन इस्लाम आहे। जंहिं शख़्स उन दीन इस्लाम ते हलियो, शिरक खां पाक रहियो, उन ते अमल कई, अल्लाह सां बेहद उन सां मोहब्बत थो करे, छो जो उहो मोमिन बणिजो वञे, अल्लाह जे कानून खे मञण वारो आहे, अल्लाह जे कानून जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण वारो आहे, तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन उन सां बे इंतिहा मोहब्बत थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन जो पंहिंजे बीमार बाने सां मोहब्बत जो अंदाज़ ॿुधो, पंहिंजे बीमार बाने सां अल्लाह रब्बुल आलमीन मोहब्बत थो करे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु सहाबी आहे, बीमारी जे हालत में वॾी परेशान आहे, एहसास कमतरी जो शिकार थी चुकी आहे, मुशक्क़त जे करे बेक़रार आहे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी कैफ़ियत ॾिठी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी कैफ़ियत ॾिसी करे रब्बुल आलमीन जो हिकु प्यार जो अंदाज़ ॿुधायो। इमामुल अंबिया फरमायो त अबशिर
तुझे लाइ ख़ुशख़बरी आहे। कहिड़ी ख़ुशख़बरी आहे त जेॾी महिल को मोमिन मुसलमान बीमार थींदो आहे, बीमारी जे आलम में हूंदो आहे, उनखे तकलीफ़ पहुचंदी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन तकलीफ़ जे बदिले उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। हिकु ॿी हदीस में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे जेको बीमार थो थिए, जेको शख़्स बीमार थो थिए, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो पंहिंजे बाननि पंहिंजे फ़रिश्तनि खे, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन खे मूं क़ैद कयो आहे, इन खे मूं आज़माइश में क़ैद कयो आहे, परेशानी में क़ैद कयो आहे। मुंहिंजा फ़रिश्तो इहो मुंहिंजो उहो बानू आहे जेको सही सलामत हो, सिहत वारो हो, त अमल जी ज़िंदगी गुज़ारींदो हो, फ़र्ज़ नमाज़ूं पढ़ंदो हो, रोज़ा रखंदो हो, अमल कंदो हो, नेकियूं कंदो हो। मुझे इन बहाने जा अमल लिखंदा रहो, ऐसी तो ही लिखंदा रहो हता यबरा औ यमूत, जैसी तो ही वो ठीक नथो थी वञे, इनखे शिफ़ा नथी मिले, या जैसी तो ही उनजी मौत नथी अचे। जेके अमल ज़िंदगी में कंदो रहियो उहे अमल बीमारी में बि लिखंदा रहोसि। अगरचे अमल नथो करे सघे पर इन जी नीयत में उहे अमल आहिनि। ठीक थींदो त अमल कंदो, फ़र्ज़ नमाज़ बा जमात नथो पढ़ी सघे, बीही करे नथो पढ़ी सघे, पर इन जी नीयत में इहो आहे त जेकॾहिं ठीक थींदुसि फ़ौरन उहो अमल शुरू कंदुसि। मुंहिंजा फ़रिश्तो इन जो अमल उहो ई लिखो जेको सिहत जे मामले में इन जा अमल हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे क़दुरु पंहिंजे बीमार बाने सां मुहबत थो करे। इहो मुहबत जो अंदाज़ आहे। काइनात जो रब मुहबत तो करे, बीमार आहे तॾहिं बि मुकम्मल अमल पियो मिले, जेकॾहिं नियत तो करे तॾहिं बि मुकम्मल अमल आहे। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। पाण फरमायो हदीस कुदसी आहे, जेको शख़्स बानू अल्लाह जी मुहबत में अल्लाह जो ज़िक्र तो करे, उन ज़ाकिर बाने जे लाइ अल्लाह जी मुहबत जो अंदाज़ ॾिसजो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो जेको शख़्स मुंहिंजो ज़िक्र तो करे, मन ज़करनी फ़ी नफ़्सिही, जेको मूंखे मुंहिंजो ज़िक्र तो करे पंहिंजे नफ़्स में, पंहिंजे दिलि में मूंखे यादि तो करे, ज़कर तो हू फ़ी नफ़्स, आऊं बि उन जो ज़िक्र तो कयां, उनखे यादि तो रखां, पाण यादि तो रखां। ऐं जेको शख़्स मुंहिंजो ज़िक्र तो करे फ़ी मलाइन, जमात में, ग्रुप में, माण्हुनि जी तादाद आहे, उन तादाद में उन माण्हुनि जे विच में मुंहिंजो ज़िक्र तो करे, ज़कर तो हू फ़ी मलाइन ख़ैरुम मिन हो, ऐं उनजो अहिड़ी जमात में ज़िक्र तो कयां जेका जमात उन्हनि खां बहितर आहे, यानी फ़रिश्तनि जी जमात में, जेके अल्लाह रब्बुल आलमीन जा ख़ासि बाना मुक़ररु कयल आहिनि दुनियावी उमूर जे लाइ ऐं ज़िक्र ऐं इबादत जे लाइ। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जी मजलिस में ज़िक्र तो करे, उन बाने जो नालो वठी करे जंहिं बाने अल्लाह जो ज़िक्र कयो। फरमाए फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून, मुंहिंजो ज़िक्र कयो ऐं तव्हांजो ज़िक्र कनि, तव्हांखे यादि कंदुसि, ऐं मुंहिंजी नाशुक्री न कयो, मुंहिंजो शुक्र अदा कयो। अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र करण वारा जेॾीमहिल नमाज़ में बीहनि था, नमाज में बीह करे अल्लाह जो ज़िक्र कंदा, अल्लाह खे केॾी ख़ुशी थी थिए। ये अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि सां मुहबत करण वारो, प्यार करण वारो रब, जेॾीमहिल बाना नमाज जे आलम में रब्बुल आलमीन जो ज़िक्र था कनि, फरमाए जेॾीमहिल बानो चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। सूरत फातिहा जी तिलावत तो करे, अल्लाह रब्बुल आलमीन जे रूबरू बीह करे, अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं बीह करे सूरत फातिहा जी तिलावत तो करे। अल्लाह रब्बुल आलमीन मुहब्बत जो अंदाज़ ॾिसजो। इहो शख़्स तिलावत थो करे, जेॾीमहिल चए थो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो हमिदनी रब्बी हमिदनी अब्दी, जेॾीमहिल चए थो अल्लाह रब्बुल आलमीन जी तारीफ़ात आहे, अल्लाह से फरमाए थो मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ कई, मुंहिंजे बाने मुंहिंजी बुज़ुर्गी बयानु कई। अल्लाह रब्बुल आलमीन उन बाने जी तारीफ़ गॾो गॾु जारी थो रखे, जेको बानो नमाज में अल्लाह रब्बुल आलमीन जी तारीफ़ थो करे। इमामुल अंबिया जी
जी बी हदीस आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख्स सूरत बकरा जो आखिरी आयत तिलावत थो करे ऐं जेॾीमहिल दुआ थो घुरे अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ कहिड़ी थो करे रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना व अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बि वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो कद फ़अलतु बानू चए थो अल्लाह मूं ते बोझ न विझजा अहिड़ो बोझ जेको पोइ उम्मतुनि ते तो विधो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो कद फ़अलतु मूं तुंहिंजे लाइ उहो ई करे छॾियो। जेॾीमहिल बानू चए थो ए अल्लाह उहो बोझ मूं ते न बोझ ॾिजा जेको आऊं अमल न करे सघां जंहिंजी ताक़त मूं में न हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो कद फ़अलतु मुंहिंजा बाना तो मूंखां दुआ घुरी मूं तुंहिंजी दुआ क़बूल करे छॾी। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेॾीमहिल अल्लाह जो बानो चए थो ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर ये कलिमात अदा थो करे ये कलिमात पढ़े थो अल्लाह रब्बुल आलमीन एतिरे क़दुरु ख़ुशि थो थिए जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो कद सदक मुंहिंजे बाने सच चयो आहे मुंहिंजो ज़िक्र कयो अथसि चए थो अल्लाह खां अलावा को बि माबूद न आहे यकीनन मुंहिंजे बाने सच ॻाल्हायो सच ॻाल्हि कई। त जेको बानो अल्लाह ताला जी ज़िक्र में मशगूल आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन सां मुहब्बत थो करे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन उन जो ज़िक्र थो करे। बानो अल्लाह जो ज़िक्र थो करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो सदक मुंहिंजे बाने दुरुस्त चयो। बानो अल्लाह जो ज़िक्र थो कहे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजे बाने मुंहिंजी तारीफ़ कई मुंहिंजी बुज़ुर्गी बयानु कई यानी अल्लाह रब्बुल आलमीन उन सां मुहब्बत थो करे। आखिरी ॻाल्हि ज़िक्र कयां त अल्लाह रब्बुल आलमीन जी मुहब्बत जो हिकु अंदाज़ ही बि आहे जो आख़िरत जे ॾींहुं क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाने सां वॾो रहमत वारो मामिलो कंदो वॾो रहमत वारो मामिलो। अल्लाह रब्बुल आलमीन आख़िरत जे ॾींहुं क़यामत जे ॾींहुं पंहिंजे बाने लाइ केतिरे क़दुरु रहमत वारो बानो मामिलो कंदो। हिकु हदीस बयानु करे पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि मुंहिंजो टाइम मुकमल थी चुको आहे हिकु ॿ मिंट बाक़ी आहिनि त इंशाअल्लाह इहा ॻाल्हि मुकमल कंदुसि उन खां पोइ बयानु ख़तमु इंशाअल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं कुझु माण्हुनि खे रोके छॾींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे जन्नत जो मामिलो साफ़ थी वेंदो जहन्नम जो मामिलो साफ़ थी वेंदो। ही माण्हू जन्नत था में वञनि ही जन्नत जा राही आहिनि जन्नत में वञनि पिया हिननि जा मामला क्लियर थी विया। ही रस्तो आहे जहन्नम जो ही जहन्नम ॾे पिया वञनि जन्नत ऐं जहन्नम ॾे रस्ता पिया वञनि हिकिड़ो रस्तो पाण में मिले थो उहो जेॾीमहिल चौरायो अचे थो चौक अचे थो उन में जेॾीमहिल हिननि जी मुलाक़ात थिए थी उन मक़ाम जो नालो आहे कंतरा। उन मक़ाम जो नालो आहे कंतरा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन कंतरा जे मक़ाम ते जन्नतिन के भी रोके छॾींदो जहन्नमिन के भी रोके छॾींदो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो फ़रिश्तो इन्हनि खे रोकियो अञा आख़िरी मामिलो तय थियणो आहे अञा आख़िरी मामिलो उन जो हिसाब किताब थी वञे त पोइ जन्नती जन्नत में जहन्नमी जहन्नम में। उहो मामिलो कहिड़ो आहे वॾो अहम मामिलो आहे। उहे बाननि जा हिक ॿिए ते हक़ आहिनि हुकूकुल इबाद हिक बाने जा ॿिए ते हक़ अल्लाह रब्बुल आलमीन फ़ैसिलो कंदो। हाणे फ़ैसिलो थींदो बेशुमार हदीसूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इन मामले में कद शतम हादा वक़द लतम हादा वक़द कज़फ़ हादा वक़द अकल मादा हादा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस शख़्स उहो आहे जेॾीमहिल क़यामत जे ॾींहुं ईंदो त कंहिंखे थप्पड़ हई हूंदई कंहिंजो माल खाधो हूंदई कंहिं ते इल्ज़ाम तराशी कई हूंदई कंहिंखे मारियो हूंदई बेगुनाह क़त्ल कयो हूंदई इहे मामला साम्हूं ईंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन जो एतिरे क़दुरु मामिलो वधी वेंदो इन जा सभु गुनाह ॿिए ते
हिन जा सभु नेकियूं ॿिए ॾे हली वियूं। जंहिंसां ज़ुल्म कई, ज़ुल्म जो मामिलो, उन मज़लूम जा गुनाह हिन ते अची वेंदा। हीउ जन्नती हो अमाल जी सूरत में, पर अल्लाह रब्बुल आलमीन जेॾीमहिल फ़ैसिलो कंदो त हीउ जन्नती मां जहन्नमी थी वेंदो ऐं जन्नती जहन्नमी जन्नती थी वेंदो, हुन जूं नेकियूं हिन ॾांहुं अची वेंदियूं। एतिरे क़दुरु इहो सख़्तु मामिलो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस शख़्स इहो आहे त हिन जूं सभु नेकियूं ॿिए ॾे हली वियूं। मुफ़लिस थी वियो, कंगाल थी वियो, नेकियुनि खां ख़ाली थी वियो। त कंतरा जे मक़ाम ते अल्लाह जी रहमत जो मामिलो ॾिसियो। अल्लाहु अकबर, क़ुर्बान रब्बुल आलमीन जी ज़ात ते केतिरे क़दुरु रहमत वारो मामिलो कंदो। उहो आख़िरी फ़ैसिलो आहे कंतरा ते। हीअ ॿई मामला हलनि पिया। अचे थो अल्लाह साईं हिन मूंसां फ़िला मामिलो कयो, अल्लाह साईं हिन मूंसां फ़िला मामिलो कयो। हाणे जहन्नमी जन्नतियुनि जूं शिकायतूं पिया कनि। हाणे मामला क्लियर थी विया, बाक़ी मामला क्लियर थी विया, जहन्नम ॾांहुं वञनि पिया, पर हाणे जन्नतियुनि जूं शिकायतूं पिया कनि। फ़िलहाल जेको जन्नत ॾांहुं वञे पियो, ए अल्लाह मूंसां हीउ ज़ुल्म कयो हुअईं, मूंसां हीउ मामिलो कयो हुअईं, मुंहिंजो माल खाधो हुअईं, मूं ते इल्ज़ाम तराशी कई हुअईं, मुंहिंजे भाउ खे क़त्लु कयो हुअईं, असांजो खून बेगुनाह खून वहायो हुअईं, फ़िला मामला। एतिरे क़दुरु मामला थी वेंदा जो हाणे जन्नती जहन्नम ॾांहुं पियो वञे। एतिरे क़दुरु मामला थी वेंदा। को अहिड़ो जन्नती बि हूंदो त उन जा एतिरियूं हुकूकुल इबाद जे मामले में एतिरियूं ख़ताऊं हूंदियूं जो उहो जहन्नम ॾे जहन्नमी थी वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन रहमत जो मामिलो ईअं कंदो जो रब्बुल आलमीन जहन्नमी खे चवंदो। अल्लाहु अकबर, रब्बुल आलमीन जहन्नमी खे चवंदो त ए जहन्नमी जहन्नम में वञण वारा ऐं शिकायतूं करण वारा, सौदेबाज़ी कंदे मूंसां। अल्लाह रब्बुल आलमीन सौदेबाज़ी पियो करे। उन मौक़े ते जहन्नमी खे चए थो त मूंसां सौदेबाज़ी कर। सौदेबाज़ी आहे जो मुंहिंजो बानू जंहिं ते तो ही मामला रखिया आहिनि, हिन तो ते ज़ुल्म कया, दुनिया में ज़ुल्म कई, हाणे तूं शिकायतूं खणी आयो आहीं। यकीनन ज़ुल्म जेके कया अथसि उन जी सज़ा त हिन खे मिलंदी, पर हाणे हिकिड़ी मुंहिंजी तोसां इहा ॻाल्हि आहे, तोसां इहा सौदेबाज़ी आहे। जेकॾहिं मुंहिंजे इन बाने खे तूं माफ़ु करे छॾीं, जेकॾहिं इहे सभु ख़ताऊं हिन जूं माफ़ु करे छॾीं, जेके तोसां ज़ुल्म कई दुनिया में, माफ़ु कंदे त आउं बदिले में तोखे माफ़ु करे जन्नत में दाख़िला ॾेई छॾींदुसि। सुभान अल्लाह, इहो रहमत जो मामिलो, इहो पंहिंजे मोमिन बाने सां अल्लाह जी मुहबत। जेॾीमहिल इहो मामिलो थींदो, उहो जहन्नमी चवंदो, हे अल्लाह जेकॾहिं मूंखे जन्नत बि मिले पोइ त मूं हीउ मामला माफ़ु करे छॾिया, हाणे तूं भले असां ॿिन्ही खे जन्नत में दाख़िला ॾे। अल्लाह रब्बुल आलमीन उनखे बि जन्नत में दाख़िल कंदो, हिन खे बि जन्नत में। इहे अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत जा मामला आहिनि। पंहिंजे ॿारनि सां मुहबत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु हदीस आहे, अल्लाह जे प्यार जो मामिलो ॾिसो। अल्लाह रब्बुल आलमीन सां क़रीब थींदो, क़यामत जे ॾींहुं हिकु शख़्स क़रीब थींदो, अल्लाह जे वेझो थींदो, अल्लाह रब्बुल आलमीन जे वेझो ईंदो त अल्लाह रब्बुल आलमीन उन खां इक़रार कराईंदो। माना दुनिया में हीउ अमल कयो हुई, हीउ गुनाह कयो हुई, हीउ ज़्यादती कई हुई, त चवंदो जी हा अल्लाह, इक़रार कंदो। अल्लाह इनकार नथो करे सघां, तोखे सभु ख़बर आहे, इक़रार कयां थो, इनकार नथो करे सघां। अल्लाह साईं इक़रार कराईंदो, फ़िला गुनाह फ़िला गुनाह फ़िला गुनाह। अल्लाह रब्बुल आलमीन जेॾीमहिल ॾिसंदो मुंहिंजो बानो इक़रार पियो करे, मुंहिंजी जलालत जे करे, मुंहिंजी मुहबत जे करे, मुंहिंजे इल्म जे करे, उनखे सभु ख़बर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, फ़रिश्तो हिन खे बि जन्नत में दाख़िला ॾेई छॾियो, हिन खे मूं माफ़ु करे छॾियो। रब्बुल आलमीन जी मुहबत पंहिंजे बाने सां, मोमिन बाने सां बे इंतिहा। कई दलाइल मौजूद आहिनि। मुख़्तसर वक़्तु मुख़्तसर ॻाल्हि कईसीं। अर्ज़ ऐं गुज़ारिश इहा आहे, जेको रब तव्हां सां मुहबत थो करे, असांखे पंहिंजे रब सां मुहबत जो सबूत ॾियणु घुरिजे त असां अल्लाह जा बाना आहियूं, असां बि पंहिंजे रब सां मुहबत कयूं था। नमाज़ी बणिजी वञो, उहो शख़्स ई अल्लाह सां मुहबत करण वारो जेको नमाज़ी आहे। जेको रोज़ेदार आहे उहो ई अल्लाह सां मुहबत करण वारो आहे। जेको नेकोकार आहे, मुतक़ी आहे, गुनाहनि जी राह खे छॾे नेकी जी राह ते हलण वारो आहे, इहो ई अल्लाह रब्बुल आलमीन सां हक़ीक़ी मुहबत करण वारो आहे। जेकॾहिं अल्लाह जी मुहबत चाहियूं था त पोइ असांखे हर बुराई छॾे करे सिधी राह ते, हर नेकी जे रस्ते ते लॻणो पवंदो, तॾहिं ई अल्लाह जी मुहबत हासिलु थींदी। ऐं क़यामत जे ॾींहुं रहमत जो मामिलो बि तॾहिं थींदो। जेकॾहिं दुनिया में असांजूं नेकियूं न हूंदियूं त अल्लाह रब्बुल आलमीन
आख़िरत जे ॾींहं बि माफ़ी जे लाइ कंहिंजे लाइ बि चए जेको जन्नती हो गुनाहनि जे करे ज़्यादतियुनि जे करे जहन्नम में थो वञे, अल्लाह साईं पंहिंजे बाने खे चए थो हिनखे माफ़ु कर। त मोहब्बत उन सां अल्लाह साईं थो करे जेको नेकी वारा अमल थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं अव्हां खे ज़िंदगी नेकिन वारी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाहि अलैहि तवक्कलतु व इलैहि उनीब।